अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां सभिनी ॾिसंदड़नि खे सिंधी सकाफ़त जो जेको ॾिहाड़ो आहे, कल्चर डे आहे, असांजी जेका सकाफ़ती ही ईद आहे, उन्हनि जी ख़ुसूसी नशरियात में असीं अवां खे चऊं था भलीकार। आऊं आहियां नसीर गोपांग ऐं मूंसां गॾु आहिनि को होस्ट ऐं कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहिनि, सबा ख़ान। अस्सलाम वालेकुम। ऐं तव्हांखे बि कल्चर डे जी तमामु घणी मुबारकूं हुजनि ऐं जेतिरा बि असांजा व्यूवर्स उन्हनि सभिनी सॼे सिंधी वासियुनि सां गॾोगॾु जेतिरा बि सिंधी न बि हुजनि उन्हनि सभिनीनि खे बि मां इहो ई चवंदसि त दिलि जी गहराइयुनि सां सकावत जे दिहाड़े जी लख लख वाधायूं हुजनि। ऐं इलाही सुठो पियो लॻे पाकिस्तान खां अलावा बि मूंखे यकीन आहे त असांजे ॾींहं खे हर माण्हू सेलिब्रेट कंदो हूंदो, छो त असां हिन ॾींहं खे असीं पंहिंजी सुञाण खे अहिड़े सुठे तरीक़े सां प्रेज़ेंट कयो आहे त इलाही इनशाला तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं ट्रांसमिशन में अॼु अहिड़ी सुठी सुठी ॻाल्हियूं थींदी ऐं अहिड़ी सुठी सुठी सेलिब्रिटीज़ असां सां गॾु। मूंखे मतिलबु आई वॉज लिटरली शॉक जॾहिं मूंखे ख़बर पई त मतिलबु असांजे चैनल सां रिलेटेड असां सां गॾु जेकी गेस्ट आहिनि हुननि सां ॻाल्हि थींदी। कल्चर डे जे हवाले सां मां इहो ई चवंदसि त हिन जी प्रेज़ेंटेशन सां असांजी सुञाण में त डेफिनेटली मज़ीद इज़ाफ़ो थियो ऐं असां पंहिंजे सिंध कल्चर खे कीअं मल्हायूं था सॼे मुल्क में, पाकिस्तान के अलावा माण्हू कीअं मल्हाइनि पिया। यकीनन तव्हां न्यूज़ ते बि ॾिसंदा हूंदा, प्रोग्राम्स में बि डिफरेंट शोज़ में बि तव्हांखे सुठो लॻंदो। पर अॼु असांजे शो में अहिड़ी जेकी प्रेज़ेंटेशन खे ॿुधाइण जे हवाले सां अहिड़ी माशाल्लाह शख़्सियात जेकी असां सां गॾु आहिनि उहो तव्हांखे इनशाला सुठे तरीक़े सां डिफाइन बि करंदियूं ऐं उन्हनि खे मिलाईंदासीं बि। बहरहाल वंस अगेन तव्हां सभिनीनि खे लख लख वाधायूं हुजनि। सो थैंक यू सो मच। ऐं हाणे असांजा जेके ही ख़ूबसूरत सेट तव्हांखे नज़र अचे पियो, गुज़र 3-4 ॾींहंनि खां असांजी ख़ुसूसी नशरियात हले पई ऐं अल्हम्दुलिल्लाह ही 13हों साल आहे ऐं असीं हर साल ही ॾिहाड़ो मल्हायूं पिया। ऐं जीअं असीं बार बार चऊं पिया त जीअं असांजूं 2 मज़हबी ईदूं ऑलरेडी असीं सेलिब्रेट कंदा हुआसीं, पर उन में हिकिड़ो इज़ाफ़ो थियो। असांजी सकाफ़ती ईद जेका आहे 13 सालनि खां असीं मल्हायूं पिया ऐं न रुगो अॼोके ॾींहं ते ही असीं मल्हाईंदा आहियूं, पर 2-3 हफ़्ता पहिरियां खां तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। पोइ स्कूल हुजनि, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़, घरनि में ऐं नवां वेस वॻा तयारु थियनि था। उन्हनि ॾींहंनि में सुठा जेके आहिनि असांजे सकाफ़ती जेके ताम आहिनि उहे तयारु थियनि था। ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी, जीअं सबा ख़ान बि चयो त न रुगो सिंध ऐं पाकिस्तान पर दुनिया जे कुन कुर्छ में जिते बि सिंधी रहनि था उहे इन ॾींहं खे सेलिब्रेट कनि था। न रुगो एतिरो पर कैनेडा हुजे, अमेरिका हुजे, उन्हनि जी जेका गवर्नमेंट आहे, उन्हनि जा जेके कौंसिल जनरल आहिनि हिते मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि जा, उन्हनि जे तरफ़ां ही ॾिहाड़ो मल्हायो थियो वञे। सुठा पैगाम जेके अचनि था ऐं मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते अव्हांखे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम जेके आहिनि उहे नज़र अचनि सां ॾाढी ख़ुशी थिए थी। असांखे ख़ुशी इहा बि आहे त सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण खां पोइ बलोचनि पंहिंजी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण शुरू कयो। उन खां पोइ सिराइकी पंजाब जेके आहिनि, पंजाबी दोस्त आहिनि, उन्हनि ही ॾिहाड़ो मल्हाइण जी शुरूआत कई। सो ही हिकिड़ो मुस्बत हेल्दी जंहिंखे चइजे न मुक़ाबिलो आहे या खणी चइजे त रीस आहे, उहा थियणु खपे ऐं सुठी ॻाल्हि आहे त अञा खोड़ ॻाल्हियूं थींदियूं। सिंधी जेकी प्रेज़ेंटेशन जेकी थी आहे न, जेकी कॉपी करण शुरू कई आहे, बट आई डोंट थिंक सो के सभु सूबा असांजा पंहिंजा सुठी ॻाल्हि आहे जेके न पंहिंजी गिरफ़्त खे सुठो विहारियो आहे त माशाल्लाह हुनजी कंपैरिज़न न थींदी। बिल्कुलु। सो हाणे महिमाननि जो तारुफ़ बि करायूं। असां घणो वक़्तु तव्हांजो वरितोसीं ऐं यही जेॾो ख़ूबसूरत सेट आहे उन खां इंतिहाई ख़ूबसूरत असांजा जेके महिमान आहिनि उहे असांजे ट्रांसमिशन जो हिसो आहिनि। उन सां इंतिहाई ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदासीं, पंहिंजे कल्चर जे हवाले सां न रुगो ॻाल्हियूं कंदासीं पर ज़बरदस्त गीत ॿुधंदासीं ऐं जेको ईअं चइजे त खणी हिकिड़ो सिंध जो सुञाणप बणिजी वियो आहे गीत। उन जा जेके पाइनियर आहिनि जिन उनखे ॻायो उहे बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। उहे केरु आहिनि सम्झी त विया हूंदा, पर थोरी देरि में मुलाक़ात बि कराइनि था। सो सभ खां पहिरियों तारुफ़ कराईंदुसि साईं ज़हीर मीरानी साहब, पाण सीनियर जर्नलिस्ट आहिनि ऐं उन सां गॾोगॾु रोज़ानी सोभ जेका सिंधी वॾी हिकिड़ी अख़बार आहे उन जा एडिटर आहिनि ऐं धरती टीवी जा MD बि आहिनि। धरती ऐं सोभ मीडिया ग्रुप जेके आहिनि उन्हनि जा MD आहिनि साईं ज़हीर मीरानी साहब, मूंखे भलीकार चवंदा सर। ऐं उन्हनि सां गॾु वेठा आहिनि अदा वकार लगारी जेके धरती टीवी जा डिस्ट्रीब्यूशन हेड बि आहिनि, समाजी अॻवान बि आहिनि, मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॾाढो सुठो ॻाल्हाइनि था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि खे ज़रूरु ॿुधो हूंदो। काफ़ी एक्टिव आहिनि, सरगर्म आहिनि ऐं जिते जिते अवी असांखे ॾिसो पिया धरती टीवी जी जेका स्क्रीन अव्हांखे नज़र अचे पई उन में वॾो हिकिड़ो किरदारु आहे अदा वकार लगारी जो।
ऐं हिन पासे जेकॾहिं अचूं सो हू जेको महिमान मूंखे ॿुधायो उनजो सभा ख़ान चयो आहे त आउं तारुफ़ कराईंदुसि सो उनखे छॾे करे वरी असां हिन पासे ईंदासीं त हिज़बुल्ला तुंहिंजो साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके धरती टीवी जा जेके आहिनि मार्केटिंग हेड आहिनि ऐं कंहिं बि तारुफ़ जा मुहताज न आहिनि ऐं उन सां गॾु नौजवान असां सां वेठा आहिनि ख़िज़र अब्बास जेके ज़बरदस्त फुटबॉलर आहिनि काफ़ी मैचिस उन्हनि खटिया आहिनि ऐं काफ़ी एक्टिव आहिनि हीउ सिंध जो फ्यूचर आहे सो उहो बि असांजी नशरियात जो हिसो आहे सो ओवर टू यू एग्जैक्टली मूं पहिरीं चइजो मुंहिंजो न प्लीज़ हिननि जो इंट्रोडक्शन मां कराईंदसि छो त मां सम्झां थी असांजी माशाल्लाह जीअं अल्लाह जी तरफ़ां जीअं असांजी सुञाण ठही ऐं कॾहिं बि वेन एवर आई हैव टू गो कॾहिं बि इहे स्पेशली सिंध जी जॾहिं ॻाल्हि कंदा न त मूंखे हुनजो नाले सां कॾहिं कॾहिं तव्हां हुन सॉन्ग में हुआ तव्हां हुन सॉन्ग में हुआ ऐं मुंहिंजे लाइ इहो ई चवंदसि त मतिलबु फ़ख्र जी बि ॻाल्हि आहे अल्लाह साईं मुंहिंजे नसीब में बि इहो एज़ाज़ लिखियो असां आबदा परवीन जी ॻाल्हि कयूं था सनम मारवी जी कयूं था इन खां अलावा मुनी बेगम जी ॻाल्हि कयूं था इलाही खोड़ सारा सिंगर्स आहिनि बट सिंध जी सॼी समूरी सुञाण जे हवाले सां मां चवां थी त ऑल ओवर द वर्ल्ड अल्लाह साईं एतिरी इज़त ॾिनी एतिरो नालो ॾिनो आवाज़ सुठी इलाही सुठो दोस्त साबित थींदो आहे इलाही सुठो माण्हू बि आहे अल्लाह साईं माशाल्लाह माशाल्लाह इज़त सां नाले सां गॾोगॾु मां चवंदसि त अल्लाह साईं हर शइ हिननि में ॾिनी आहे द वन एंड ओनली नन एंड अदर मां इहो चवंदसि सच अ वंडरफुल पर्सन अहमद मुग़ल असां सां गॾु अस्सलाम वालेकुम अव्हांखे बि लख लख वाधायूं हुजनि वॾी महिरबानी तव्हांजी अॼु हिते धरती टीवी जे सत सां गॾु आया आहियूं पाण ऐं पंहिंजो जेको सकाफ़ती ॾींहुं आहे उहो सेलिब्रेट करण आया आहियूं माशाल्लाह तमामु सुठियूं सुठियूं शख़्सियतूं हिते आहिनि त प्रोग्राम खे अॻिते हलाईंदासीं धरती जा गीत बि आहिनि पंहिंजूं कचहरियूं बि आहिनि सभु शइ तव्हांजे अॻियां आहिनि धरती टीवी जे हिन जेका नशरियात आहे उन सां असीं गॾु आहियूं जेतिरी देरि आहियूं तव्हां सां गॾु आहियूं पंहिंजे ॾिसंदड़नि सां पंहिंजे मोहबत कंदड़नि सां सिंध वासियुनि सां असीं गॾु आहियूं जहिड़ो हाल आहे ज़हीर साहब जेकॾहिं हाणे शुरूआति तव्हां खां कजे अलहमदुलिल्लाह ही पाण 13 साल आहे ही ॾींहुं मल्हायूं पिया 13 साल अॻु जी सिंध खे जेकॾहिं ॾिसूं ऐं वरी हाणे ॾिसूं त हीउ ॾहाड़ो मल्हाइण जे हवाले सां ख़ासि तौर ते जेका असांजी नई जनरेशन आहे उन जो जेको लगाव थियो आहे पंहिंजे कल्चर सां पंहिंजी सकाफ़त सां पंहिंजी हिस्ट्रीअ सां त हीउ केॾो वॾो चेंज पिया ॾिसो नसीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी सभ खां पहिरियां त आउं हिन अज़ीम ॾींहं ते पंहिंजे ॾे ऐं परॾे में रहंदड़ असांजे जेके सिंधवासी आहिनि उनखे दिलि जे गहराइनि सां पंहिंजी तरफ़ां पंहिंजे ॿिन्ही इदारनि तरफ़ां धरती टीवी ऐं सोभ जी तरफ़ां दिलि जे गहराइनि सां ऐं सॼी सिंध खे मुबारकबाद पेश करियां थो उनखां पोइ ऐं पंहिंजी जेका टीम आहे असांजी धरती टीवी जी जेका उन्हनि ट्रांसमिशन हलाई आहे सिंध जे लाइ सिंध जी सकाफ़त जे लाइ जिन बि उन में हिसो वरितो आहे ऐं उन्हनि खे बि जेको मुबारकबाद पेश करियां थो ऐं उनखां पोइ जेका पंहिंजी सोभ जी टीम आहे ऐं उन्हनि जो बि जेको आहे हिकिड़ो शुरू खां वठी सुठो रोल रहियो आहे प्रिंट मीडिया में जेको आहे ऐं उन पंहिंजा प्रोग्राम बि तरतीब ॾिना आहिनि मां उनखे मुबारकबाद पेश करियां थो ऐं पंहिंजे समूरे सहाफ़ती बिरादरी खे बि उनजी मुबारकबाद पेश करियां थो हक़ीक़त इहा आहे त सिंध में जेको शऊर आहे उनजी लाट जिंखेर सां हलंदी आई आहे ऐं उहा कॾहिं बि घटि न थी आहे पर इहो त कंहिं ज़माने में जेको सियासी शऊर हो उहो असांजो काफ़ी बुलंद रहियो जेको आहे ऐं सिंध जे माण्हुनि जेको आहे पंहिंजी धरतीअ खे पंहिंजे कल्चर खे कॾहिं बि न आहे विसारियो उन में एतिरा चैलेंजिस बि आया आहिनि ऐं माज़ी में जेको आहे सिंध इंडिपेंडेंट बि रही उन दौर खां वठी मुख़्तलिफ़ हुकूमतूं बि रहियूं ऐं हिते जेको आहे माण्हू धारियुनि हुकुमरानी बि कई पर सिंध जे माण्हुनि कॾहिं बि पंहिंजी तहज़ीब खे कल्चर खे ऐं हिन अज़ीम विरसे खे कॾहिं बि न छॾियो जेको आहे ऐं उन लाइ उन क़ुर्बानियूं बि ॾिनियूं ऐं इन में इलाही असांजा जेके आहिनि से जोधा शहीद बि थिया जेको आहे मां सम्झां थो त अॼोके ॾींहं ते असां उन्हनि सभिनी खे बि सलाम पेश कयूं था जिन बि माण्हुनि हेसि ताईं सिंध जे लाइ जेको आहे सिर क़ुर्बान कया आहिनि क़ुर्बान ॾिनी अथऊं जेल कटिया अथऊं जेके बि आहिनि जिते बि आहिनि जिन बि पंहिंजे धरतीअ जे लाइ असां उनखे बि सलाम पेश करियूं था ऐं असां उन्हनि जे फैमिलीज़ खे अॼोके ॾींहं ते यादि करियूं था ऐं उन्हनि जो जेको किरदारु आहे जेको उन्हनि जो कंट्रीब्यूशन आहे सिंध जे लाइ उहो हमेशह जेको आहे मथां रहंदो जेको आहे ऐं इहो उनजो सिंध जे मथां हिकिड़ो अहसान आहे जेतिरे क़दुरु जेको आहे 47 खां पोइ जेका सिंध रही उन में बि तव्हां ॾिठो हूंदो त सिंध जे कल्चर सां सिंध जे जेको आहे तहज़ीब सां ऐं काफ़ी एडवर्स एक्टिविटीज़ बि थियूं आहिनि जेको आहे ऐं उनजे मथां जेको इलाही जेको आहे काफ़ी अहिड़ा हमला बि कया विया जेके सिंधी माण्हुनि खे नापसंदि हुया जेको आहे ख़ासि तौर ते जेको आहे जॾहिं इंसान जे कंहिं बि माण्हू जो किरदारु ऐं सोच जेका आहे उनजे ॻाल्हाइण मां ज़ाहिर थींदी आहे उनजे अखरनि मां ज़ाहिर थींदी आहे त उहो माण्हू सोच करे थो रखे असांजे लाइ जेको आहे त सिंधी माण्हुनि खे मजमूई तौर ते जेको आहे सभिनी जेके क़ौमूं आहिनि जेके तहज़ीबूं आहिनि
उन लाइ जेको आहे मोहबत रही आहे जेको आहे शाह साईं फरमायो साईं मूं सदाईं करे मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे त असांजो फ़लसफ़ो सिर्फ़ु इहो आहे त असां सभिनी सां मोहबत करण वारा माण्हू आहियूं ऐं असां कॾहिं बि कंहिंजे ख़िलाफ़ु न विया आहियूं सिंध जे माण्हुनि जेको आहे तव्हां ॾिठो त जॾहिं 47 खां पोइ जेको हितां जी जेके जाग्राफी सूरताल बीठी उन में सिंध जे माण्हुनि काफ़ी सारे ॿाहिरि माण्हुनि खे माण्हुनि खे हालांकि कॾहिं बि का बि तहज़ीब ॿिए जे लाइ जेको रस्ता न ठाहींदी आहे जेको आहे पर असां हुननि जी वॾी दिलि सां अॼु कईसीं हुनखे पंहिंजी ज़मीन ॾिनीसीं असां हुनखे पंहिंजा घर ॾिनासीं पर बदकिस्मती सां जेको आहे असां लाश बि खयासीं पर सिंधी माण्हू कॾहिं बि जेको आहे हथ में जेको आहे उहो रस्तो अख़्तियार न कयो जेको असांजी तहज़ीब जे ख़िलाफ़ हो तंहिंजी 2009 में जॾहिं इहा ॻाल्हि साम्हूं आई त कुझु तंग नज़र माण्हुनि जेको आहे छो त हुनखे तहज़ीब जी ऐं हुनखे तमदन जी ऐं क़ौमुनि जे विरसे जी का बि ख़बर न आहे जेको आहे उहे ई माण्हू जेके एतिराम करे असां चऊं था त सिर्फ़ु इंतिहा पसंदी हिकिड़े शोबे में न आहे त सिर्फ़ु मज़हब इंतिहा पसंदी आहे मज़हब इंतिहा पसंदी हर शोबे में आहे उहा लिबरल इंतिहा पसंदी बि ख़तरनाक आहे जीअं त असांखे सभिनी जेको अक़ीदा आहिनि जेके चऊंसि त माशरा आहिनि नज़रिया आहिनि असांखे उन सभिनी जे लाइ जेको एतिराम आहे असां कंहिंजे मथां बि पंहिंजी ॻाल्हि नथा थोपे सघूं जेका हुनखे मञी नथा सघूं असां जेको आहे त ईअं जेको आहे 2009 में जॾहिं जेको आहे अॻूणे सरदार आसिफ अली ज़रदारी काबुल जो पहिरों दौरो कयो त काबुल जी बि हिकिड़ी तहज़ीब आहे बिल्कुलु ईअं न काबुल जेको आहे आमरावा जेको मुल्क आहे ठीकु आहे हुनजा हालात तमामु ख़राबु रहिया आहिनि सदाईं जंग में रहियो आहे उहे गुरबत में पीड़िबा रहिया आहिनि उते इलाही जेको आहे धारियुनि जी जेका जलगार बि थी आहे जंगियूं बि थी आहिनि पर बेसिकली अफ़गानिस्तान हिकिड़ो तारीख़ी मुल्क आहे त जॾहिं ज़रदारी साहिबु दौरो कयो 2009 में त उन इहो मुनासिबु सम्झो छो त पाकिस्तान जे तारीख़ जो 47 खां पोइ वाहिद सदर हो जंहिं पंहिंजी सकाफ़त खे उहा पाकिस्तान जी सकाफ़त आहे सिंध जी सकाफ़त छो त सिंध जेका आहे उन जूं सरहदूं सिर्फ़ु जेको आहे एसि ताईं कोन हुयूं छो त माण्हू तारीख़ विसारे छॾींदा आहिनि कॾहिं बि जेके हक़ीक़ी सरहदूं आहिनि उहे ख़तमु न थींदियूं आहिनि त जेके असांजी इन करे सिंधी टोपी पाए जॾहिं जेको आहे उहो काबुल में जेको आहे मुलाक़ात कई जेको उते सदर सां त पाकिस्तान में उन ते जेको आहे घणो शोर मचायो वियो ऐं तंग नज़र माण्हुनि जेको आहे उन ते बि प्रोग्राम हलाया त जंहिंजो सिंधी जेको आहे क़ौम आहे असांजी उन नोटिस वरितो जेको आहे ऐं ईअं ॾींहं जो हिकिड़ो बुनियादु पियो जेको आहे ऐं मां सम्झां जेको उन सिंध हुकूमत हुई उन बि उनखे ओन कयो ऐं उनखे सपोर्ट कयो ईअं हिकिड़े अज़ीम ॾींहं जी हिन में सिंध में शुरूआत थी पहिरियां जेको असांजो शहर हुयो उहो महदूद जेके दायरनि जे अंदरि मौजूदु हो जेको आहे पर हिन वक़्तु इहो थियो आहे त जेको असां सकाफ़ती ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो आहे इन में जेको असांजी ईंदड़ नसुल आहिनि उन में भरपूर पार्टिसिपेशन कई आहे ऐं मां सम्झां थो त सिंध हाणे हिकु नसुल खां ॿिए नसुल ॾांहुं पंहिंजे तहज़ीब खे कल्चर खे पंहिंजे शौर खे मुंतक़िल कयो आहे जेको कॾहिं बि ख़तमु न थींदो अच्छा मुख़्तसर हिन में जेकॾहिं आउं एड कंदो हलां जेका दुनिया जी तारीख़ असां ॾिठी आहे या पढ़ी आहे त घटि ई असां ॾिठो आहे त का बि क़ौम नफ़रत जंहिंसां कई वञे या तासुब कई वञे त हू बदिले में वरी मोहबत सां उन्हनि जो जवाबु ॾिए ऐं शायदि दुनिया में सिंधी उहा वाहिद क़ौम आहे हुननि हिकिड़ो तासबानो रवैयो रखियो ऐं असां उन्हनि खे मोहबत वारे अंदाज़ सां असां उनखे गार गंद कोन कईसीं असां ॻाए वॼाए पंहिंजी सकाफ़त खे सेलिब्रेट कयोसीं जेको स्टिल सी कयूं पिया अहिड़ा मिसाल असांखे घटि मिलंदा आहिनि तासुब जे बदिले में तासुब बि ईंदो आहे पर असांजो वरी स्टाइल हिकिड़ो सदियुनि खां ईअं रहियो आहे सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि इन करे त ॾिसो तव्हां त हाणे जेके सिंधी सकाफ़त जी जेके सरहदूं आहिनि उहे सिंध पाकिस्तान खां वधी करे सॼी दुनिया ते फैलिजी वियूं आहिनि कल्ह बि जेको आहे मूं ॾिठो त सालियानो पहिरियां त जेको आहे US एम्बेसी में जेको आहे पाकिस्तान कराची में उनजो ॾियारो मल्हायो वेंदो ऐं असांजे सिंधी कल्चर जे हवाले सां जेका गीत बि जेको पेश कया वेंदा हुआ ऐं हाणे पैगाम बि जारी कनि था हिन वक़्तु में जेको कौंसल जनरल जो कराची में मौजूदु आहे अमेरिकन जारी कयो आहे ऐं कौंसल जनरल जारी कयो आहे उन खां पोइ जेको आहे सालियानो जेको कैनेडा जो वज़ीर आज़म आहे जस्टिन ट्रूडो जेको आहे उहो बि जेको आहे सालियानो पैगाम जारी कंदो आहे ईअं ॿियनि मुल्कनि जा बि जेको आहे जेके हेड्स आहिनि या चऊं त जेके उतां जो अहम शख़्सियतूं आहिनि उहे हुन में हिसो वठनि था ऐं मुबारकबाद बि ॾियनि था इहो असांजे मां सम्झां थो त तहज़ीब जी कामयाबी जो सभ खां वॾी ॼाण आहे त जीअं उनखे सभिनी माण्हुनि ओन कयो आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त सिंध जी जेका तहज़ीब आहे उहा मेसोपोटेमिया खां बि क़दीम ॿुधाई वञे थी अञा तहक़ीक़ात थी वञे का सम्झो था मेन ॻाल्हि इहा आहे त जॾहिं उहा सॼी दुनिया खे ख़बर आहे पर जाग्राफी हदुनि जे बुनियाद ते उन तहज़ीब खे दफ़न नथो करे सघिजे ऐं उहो कॾहिं बि दफ़न थी सघंदी असांजी पंहिंजी रवायतूं आहिनि ऐं असांजो पंहिंजो हिकिड़ो तमदन आहे कल्चर आहे उहो हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रहंदो ख़ासि तौर ते मां सम्झां थो त हिन में ऐं मीडिया जा जेका असांजा इदारा आहिनि सिंधी मीडिया सभु इदारा उन में प्रिंट इलेक्ट्रॉनिक जा उन्हनि जो हिकिड़ो बुनियादी रोल आहे ईअं न उहो असांजी जेको शौर आहे उनखे अॻिते वधाइण में
ऐं मां हुनजो कंट्रीब्यूशन सभिनी इदारनि खे ॾींदुसि की हिकिड़े खे बि न, ख़ासि तौर ते असां पंहिंजो जेको इदारो आहे जॾहिं खां धरती जेको आहे हीअ असांजी मैनेजमेंट संभाली आहे त उन बुनियादी रोल प्ले कयो आहे। सोभ जो बि असांजो बुनियादी रोल आहे, उन में सभिनी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया खे असां हुनजो कंट्रीब्यूशन ॾींदासीं त उन्हनि हिकिड़ो रोल प्ले कयो आहे। हाणे बि क़यादत कनि था, उहे हलाइनि था जेको आहे, पर मजमूई तौर ते हाणे ही सिंध जे माण्हुनि जो ॾींहुं आहे ऐं उहे पाण खे क़यादत कनि था जेको आहे। ऐं ख़ासि तौर ते नौजवान जॾहिं हिन अॻु में इहो हूंदो हो त सिर्फ़ु सियासी जेको असांजो तंज़ीमूं या पार्टियूं हुयूं उन में नौजवाननि जो अंग हुयो पर महदूद अंदाज़ में हुयो। हाणे नौजवान बिना कंहिं फ़र्क़ जे जेको आहे हिन ॾियारे ते ॿाहिरि निकिरी अचनि था, उहे भले डिफेंस में रहनि था या उहे ॿारहाड़ी में रहनि था या शहर में रहनि था या पढ़ियल आहिनि या अनपढ़ियल आहिनि, पर उहे मजमूई तौर ते पंहिंजी तहज़ीब ऐं सकाफ़त जे तहफ़ुज़ में जेको आहे उन ॾींहुं हाज़िर रहनि था। मां सम्झा इन खां वॾी मोहबत, लाज़वाल मोहबत पंहिंजी धरती सां थी न सघे जेको आहे। ऐं ज़बरदस्त हिस्टोरिकल ॻाल्हियूं पूरे पस मंज़र में ज़हीर साहब ने डिफाइन इलाही ज़बरदस्त। सो ब्रेक जो वक़्तु हाँ बिल्कुल बिल्कुल। सो नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थिए पियो ऐं तारीख़ी पस मंज़र सॼो न रुगो ही 13 साल पर उन खां पहिरियां बि जेका सूरत हाल रही, ज़हीर साहब उन में डिटेल सां उन ते ॻाल्हायो। ऐं ब्रेक जो वक़्तु थिए पियो, असीं ब्रेक ते वेंदासीं, वापसि ईंदासीं, ॿियनि महिमाननि सां ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं अदा अहमद मुग़ल साहब खां गाना बि ज़रूरु ॿुधंदासीं, गीत क़ौमी गीत जेके आहिनि असांजा उहे ज़रूरु ॿुधंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।